अस्सलामुअलैकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी में खुश आमदीद। दोस्तन जे लाइ हिकु ॿी नई वीडियो खणी आयो आहियां जंहिंमें हिकु नओं VPN तव्हांखे ॿुधाईंदुमि जेको ज़ोंग ते फ्री इंटरनेट हलाए रहियो आहे। तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त मां सिंधी भाइरनि जे लाइ ही चैनल ठाहियो आहे। हूअं त उर्दू ज़बान में काफ़ी चैनल ठहियल आहिनि, सिर्फ़ु हे मां सिंधी ज़बान में ठाहियो आहे जीअं सिंधीअ में आसानी सां पंहिंजे सिंधी दोस्तनि खे हिन मां फ़ाइदो वठाए सघां। दोस्तों, हिकिड़ो ज़ोंग जो VPN आहे जंहिंजी थोड़ी सेटिंग करण सां का बि न तव्हांखे फाइल डाउनलोड करिणो आहे, न का घणी सेटिंग करणी आहे, बसि थोरी सेटिंग आहे, उहा करे तव्हां वन क्लिक जे ज़रिए तव्हां उनखे कनेक्ट करे सघो था। त तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश त असांजी हेल्प कंदा हलो, असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कयो। त देरि नथा कयूं ऐं मां हलंदुसि हाणे प्ले स्टोर जी तरफ़ ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त उहो VPN कहिड़ो आहे, उनजो नालो छा आहे ऐं उहो कीअं डाउनलोड थींदो, किथां डाउनलोड थींदो। त ज़ाहिरी आहे प्ले स्टोर ताईं हर ऐप मिलंदी आहे। हीअ मां डाउनलोड करे चुको आहे। तव्हां नालो ॾिसो, हिन जो इंटरफेस ईअं ई आहे। हिन खे तव्हां ओपन कंदव डाउनलोड करण खां पोइ। मुंहिंजो डाउनलोड थियल आहे, मां हिन खे जेको आहे त ओपन कयां थो। ओपन करण खां बाद में ही तव्हां वटि कुझु थो MB हुजनि, छो जो ही अपडेट जो ऑप्शन घुरंदो, तव्हां हुनखे अपडेट कंदा उन वक़्तु तव्हां वटि कुझु MB या पैकेज हुजे। मां ऑलरेडी अपडेट हिन खे करे छॾियो आहे। टेलीग्राम जो ऑप्शन आयो आहे, हिन खे मां कैंसिल कंदुसि। कैंसिल करण खां बाद में मथे जेको आहे त सेटिंग जो निशान आयल आहे, हिन सेटिंग जे निशान घणी हे जेको फॉरवर्ड UDP लिखियलु आहे, हे तव्हांजो टिक न थियल हूंदो, तव्हां हिन खे टिक कंदव। टिक करण खां बाद में तव्हां ईंदव हेठे ऑप्शन ते, पहिरें नंबर ऑप्शन ते कैनेडा वारे ते लिखियलु आहे। तव्हां वटि कुझु बि लिखियलु हूंदो, हिन पहिरें ऑप्शन खे हणंदव, तव्हां हिते सिलेक्ट कंदव ज़ोंग जो सर्वर, उहे ज़ोंग फ्री हेठि लिखियलु आहे, इहो तव्हां हिन में चॉइस कंदव ऐं हेठे नंबर में लिखंदव। हेठे नंबर खे जॾहिं तव्हां हणंदव त हलिया वेंदव। तव्हांखे हिते ॻोल्हणो आहे एयरटेल जो जेको आहे त सर्वर लिखियलु हूंदो, एयरटेल 50 MB वारो लिखियलु हूंदो। 50 MB जो मतिलबु इहो न आहे त 50 MB हिन में हूंदी, सिर्फ़ु सर्वर जो नालो आहे। हिन में के घणे टाइम ताईं तव्हां हलाए सघो था। फ़िलहालु नओं आयो आहे, असां वटि हले थो, बाक़ी हाणे जेतिरो टाइम हले, छो जो VPN जी का बि गारंटी न हूंदी आहे। त एयरटेल जो हेठि ॾिसो तव्हां, उहे निशान बि मां लॻायां थो। हीउ VPN इहो सर्वर पियो आहे, हीउ कनेक्ट कंदव। कनेक्ट करण खां पोइ सिलेक्ट करण खां पोइ तव्हांखे मथे डिश वारे ऑप्शन खे तव्हांखे कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु कनेक्ट करिणो आहे बसि। ओके कंदव। ओके करण खां पोइ हीउ आराम सां ई कनेक्ट थी वेंदो। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो VPN ही पसंदि आयो हूंदो ऐं हिन मां तव्हां फ़ाइदो वठंदा। महिरबानी।